बिशा हाला ऐं बछा ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी में साईं मुल्ला मेमण अल्लाह बचायो मेमण ऐं रशीद शेख ऐं गुल मुनीर मेमण शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल हाला महफ़ूज़ स्टेट ॾियण बैदि 3 ॼणनि जी हालत ॻणितीअ जोगी हुजण सबबि हैदराबाद रेफर कयो वियो। बछा बिरादरी ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल वाटड़ो नौजवान अल्लाह बचायो वल्द कमरुद्दीन मेमण हैदराबाद अस्पताल में दम ॾेई वियो। वाटसन जे घर अंदरि कोहराम अची वियो। क़तल थियल अल्लाह बचायो मेमण जे क़तल केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न करण ते मक़तूल जे वाटसन शहरियुनि जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ लाश समेत नेशनल हाईवे ते एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक हुजण जी इतला ते DSP हाला वसीम मुमताज़ कलवड़, SHO हाला अली मोहम्मद बजीर, SHO भिचा अमजद चांडियो पहुची पंहिंजे अमले वॾी पुलिस नफ़री साण करे हाईवे ते एहतिजाज वारे हंधि पहुता, जिते पुलिस अमलदारनि मक़तूलनि जे वाटसन खे रोड खोलण लाइ मिनतूं कयूं। मक़तूल जे वाटसन ऐं शहरियुनि चयो त जेसिताईं घुर्बल जवाबदार पुलिस गिरफ़्तार न कंदी नाअहल SHO हाला खे न हटाए वेंदो तेसिताईं लाश रोड तां न कढंदासीं। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख ऐं DSP हाला मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करे यक़ीन धियानी करे ऐं नेशनल हाईवे खुलरायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।